जेकबाबाद में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। अजमेर कॉलोनी रिंदवाही में केतिराई घर ड्रही पट पइजी विया आहिनि। हज़ारे ख़ानदान मर्द औरतूं ॿारड़ा बेघर बणियल आहिनि। कंहिं बि सार न लधी आहे। इन हवाले सां वधीक ॾिसूं था जमील गुल थहीम जी हिन रिपोर्ट में। असीं हिन वक़्तु रिंदवाही वटि मौजूदु आहियूं। जेके ही बरसाति जा जेके मुतासिर माण्हू आहिनि, इहे हिन वक़्तु जेके आहिनि त रोडनि ते जेके आहिनि मौजूदु आहिनि। जेके ही सख़्तु जेके आहिनि त मुतासिर थिया आहिनि। असीं कोशिशि कंदासीं जेके हितां जा इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, जेको आहे हू कहिड़ा जेके आहिनि त मुतालबा करणु चाहिनि था। शेर मोगरी साहब से इजाज़ खान जखरानी के असांखे पाणी कढायो वञे, महिरबानी करे जॻहियुनि खे ख़तरा, महिरबानी करे पाणी। मलिया साहब के शेरमन मुगरी साहब के असो वध में वध असांजी मदद कन, असांजे इन इलाइक़े में पानी कढाइन। एक एक जगह में सही हिते असांजी हिकु जगह ये समझ 10 खां 15 घर एक एक जगह में रहियल आहिनि। जेके जगह बचियल आहिनि, जेके काफ़ी जगह माना किरी पयूं आहिनि, उन्हनि जो असां वध में वध बस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे जेको आहे त असांजो पाणी निकाल कराइनि। ऐं हिन महिल ताईं कोई बि असांजे अहिड़ो को सरकारी नुमाइंदो न आयो आहे पुछा करण जे लाइ। 7 ॾींहं थी विया आहिनि। असां बारिशनि में एतिरा मुतासिर थिया आहियूं जो ग़रीबनि जा घर किरी पिया आहिनि। ग़रीब माण्हू फोत थी विया आहिनि, ग़रीबनि जूं जायूं किरी पियूं आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो 7 ॾींहं थी विया आहिनि, असांजो कोई बि चूंडियल नुमाइंदो लड़ी कोन आयो आहे। हे तव्हां असां वटि पाणी ॾिसो, हे सैलाब जो पाणी खां वधीक मंछर जो ॾेख ॾिए थो। असां वस वारनि खे अपील कयूं था, DC साहब के मीर एजाज़ खान जखरानी के, त महिरबानी करे असांजी मदद कई वञे, असांखे वधीक न पाणी असांजो निकाल कयो वञे। जी नाज़रीन, तव्हां हितां जे इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो त हिननि जो चवणु आहे त असांजा हिते घर किरी पिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा कोई बि जेको आहे हिते असां ॾे लड़ी न आयो आहे। हिननि जो इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त असीं एजाज़ खान जखरानी, शेर मोहम्मद मुगेरी ऐं ॿिनि जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खां मुतालबो कयूं था त असांजो जेको आहे त इलाइक़े जो पाणी निकाल करायो वञे त असांजो जेको आहे मसइलो हल करे सघनि, जीअं असीं इलाइक़े वासी जेके आहियूं त सकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरा टीम सां गॾु जमील गुल थहीम, CN न्यूज़ जेकबाबाद।